असां जो हिकिड़ो उस्ताद हो असां लाहौर में पढ़ंदा से जान छॾे वियो वॾो कामिल नेक वली हुआ ओ फ़कीर इन बदीन जे इलाइक़े में रहण वारो ज़िले बदीन वारो सॼी सिंध वारो सॼी हिंद वारो ए फ़कीर तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करे अल्हम्दुलिल्लाह असां जो सठो निभाग जो सठो आहे ही कोन कसम खुदा जो असां जा कुल उस्ताद फैज़ वारा हिकिड़ो बि फैज़ कोन हो अल्हम्दुलिल्लाह उन्हनि फैज़ वारनि जो फैज़ अॼु बि हले पियो मुंहिंजे मुर्शिद रोज़े वारे जो फैज़ क़यामत ताईं हलंदो रहंदो हिकु बि असांजो उस्ताद अहिड़ो कोन हो जंहिं लाइ केरु चई सघे त बाबा तूं बेफैज़ हो न अल्हम्दुलिल्लाह सभु फैज़ वारा मां त हिकिड़े जो नालो खणो तव्हां ठरी पवंदव सोढ़ो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी शेरे मुस्तफ़ा यो बस हिकिड़ो मां नमूनो थो तव्हांखे ॿुधायां इहे असांजा उस्ताद मुंहिंजो लाहौर में उस्ताद हूंदो ऐं आलिम सुञाण जयद रब्बानी आलिम दीनो हज़रत छत्रधणी रहमतुल्लाह तआला अलैहि 27 रजब जे पाण फरमाईंदो मुफ्ती मोहम्मद रहीम खे त इन मौलाना खे ज़रूर दावत ॾेई घुराइजो नालो हज़रत अल्लामा मोहम्मद अब्दुल हकीम शरफ कादरी रहमतुल्लाह अलैहि जो सुभान अल्लाह अल्लामा शरफ कादरी रहमतुल्लाह तआला अलैहि वॾे मक़ाम जो साहिब शेखुल हदीस सॼी उमिरि दीन जी ख़िदमत कयई वो मौलाना अब्दुल हकीम शरफ कादरी मूंखे हदीस जी इजाज़त दी मां उन वटि सबक़ पढ़िया जामिया निज़ामिया रिज़विया लाहौर में वो पाण फरमाईंदो त मुंहिंजो उस्ताद हो हज़रत सैयद अबुल हसन अहमद कादरी रहमतुल्लाह अलैहि जेको लाहौर जी दरगाह है हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी उन अली हजवेरी जी दरगाह जे भरसां हिज़्बुल अहनाफ वॾो इदारो आहे उन इदारे में उन बुज़ुर्ग जी दरगाह आहे उन जे हिज़्बुल अहनाफ जे मदरसे में थियूं हिकिड़ो प्रोग्राम थियो अहले सुन्नत जा आलिम गॾु थिया पूरे पाकिस्तान मां आलिम गॾु थिया जेॾी महिल आलिम गॾु थिया उन में उस्ताद साईं मौलवी मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह तआला अलैहि उन पंहिंजे पारों उन्हनि खे बि दावत हुई पोइ उस्ताद साईं पंहिंजे पारों दरगाह तां पीर साईं जे हुकुम जे मुताबिक़ उस्तादुल उलमा सभिनी सिकंदरनि जो उस्ताद साईं मुफ्ती मोहम्मद साहब दाद खान जमाली सब जो सुभान अल्लाह उन्हनि सां सलाह कई पीर साईं जो हुकुम फरमायो साईं तव्हां वञो बाबा तव्हां खे हुकुम आहे तव्हां वञो आलिम अहले सुन्नत जा गॾु थियनि था उस्ताद साईं मोहम्मद साहब दाद खे घुरायो सलाह थी साईं आया साईं नुमाइंदगी केरु करे दरगाह जी पाण फरमायो त उते आलिम गॾु थींदा सभु उर्दू वारा उर्दू तबको आलिम त असां वटि ॿिया बि घणा पर असां जे पारां नुमाइंदगी कंदो हज़रत अल्लामा तक़द्दुस अली खान इमाम अहमद रज़ा बरेलवी जो ॾोहिटो जो सुभान अल्लाह दरगाह शरीफ ते रहियो हो पढ़ाई उते ई दफन थियला दरगाह शरीफ जे पाड़े में साईं खे तव्हां साईं उस्ताद साईं वया आलिम ते गॾु थिया अब जागो पिया तवज्जो आहे ॿुधाए न ॿुधाए तवज्जो सां उस्ताद साईं तक़द्दुस अली वयो पाण सां ॿिया शागिर्द वरितो या न ॿारा पाण उते पहुता इजलास थियो हज़रत दाता गंज बख्श हजवेरी जे मज़ार ते हिज़्बुल अहनाफ में थियो उते बि थियो बस अल्लाह वारनि जी आलिम जी नज़र जे जेॾी महिल इजलास ख़त्म थियो त चयोसीं हाणे इजलास ख़त्म थियो आहे हाणे साम्हूं रोज़ो आहे हलो त हली दुआ घुरो कुझु ॿिया बि आलिम जो हलो बाबा दुआ घुरूं था पर उस्ताद साईं तक़द्दुस अली फरमायो न ईअं ज़ियारत कोन कंदुसि जी साईं छो जी अबा मां जेॾी महिल लाहौर स्टेशन ते पहुतुसि त मां इहो इरादो खणी आयुसि त मां वञा थो दरगाह ते इजलास जी नियत सां इजलास जो इरादो खणी आयुसि आयो हुअसि इजलास लाइ वो जिसे तू ज़ियारत कोन कंदे छा जी न मां कंदुसि कि कीअं कंदे हाणे हितां उथंदुसि वरी उथी करे वरी वेंदुसि पंहिंजी रिहाइश गाह ते उन रिहाइश गाह ते वञी करे उते वञी करे वुज़ू कंदुसि ऐं उतां खां नियत कंदुसि हाणे वञा थो हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी जी ज़ियारत करण छो त जीअं मांखे मुंहिंजी नियत जो सवाब मिले अल्लाह वारे जी नियत पोइ न हुजे इते हाणे इजलास उतारे ज़ियारत थी वई पोइ
लिहाजा ईअं न कंदुसि बल्कि मां पंहिंजे उन मदरसे रहाइशगाह वारी जॻह ते वेंदुसि ऐं वञी करे उतां नियत कंदुसि हाणे काॾे थो वञे तक़दुस अली कि हाणे वञा थो हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरीअ जी दरबार ते अदा इहे अल्लाह जे प्यारे बानी दरगाह शरीफ जे मुफ्ती शेखुल हदीस अल्लामा तक़दुस अली खान सवे आलिम वेठा ॿियनि जा बि ज़हन हुया ऐं कोन हो जो उथी वञी करे माण्हू हाज़िरी ॾे भली ॻाल्हि आहे पर तोखे ॿुधाई त भलो कमो केड़ो आ सवे आलिम हा हज़ारे आलिम हा पंजाब हो सरहद हो बलोचिस्तान हो सिंध हुई और जे मन उस्ताद तक़दुस अली इहा ॻाल्हि कई त उहे सवे आलिम हुजनि उन्हनि जे ॾंदे आंगुरियूं हुजनि उहे चवनि पिया वाह इमामुल आरिफीन मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जे दरगाह ते पढ़ाइण वारा उस्ताद तो जे फ़हम ऐं सोच ऐं अदब खे सलाम आ इन पासे असांजी भी सोच कोन वई त अल्लाह वारे जो एहतराम इन अंदाज़ सां कजे तो तव्हां बि निकिरंदा आहियो जी घुमी चवण जी थका आहियो फ़क़ीरनि घर में तंग कयो आहे रोज़ अच कच जो टिकी फोटो वठियूं आहे कपिड़ो वठी आए जुती आंदई अलाए न पोइ मथो खाई हल भला त ॿ टे ॾींहं घुमी चऊं जी काॾे हलो त दरगाह ते घुमण था हलो पोइ टाइम था पास कयूं न इहो भलो तरीक़ो न कसद करे वञो फैज़ जी नियत सां सिखण जी नियत सां उते वेंदुसि शरीयत जा मसइला पुछंदुसि मदरसो क़ाइम दरगाह जे दर मुबारक ते उतां मसइला पुछंदुसि सिखंदुसि मोटंदुसि पंहिंजनि माइटनि खे ॿुधाईंदुसि इहा नियत करे निकर पोइ तुंहिंजो घुमण जो घुमण त हूअं ई थी पवंदो सवाब थी पवंदी विख विख ते मलाइका तुंहिंजे लाइ अजर लिखंदा ॻाल्हि इहे पई कई त माई ससुई जे जॻह ते रखियल आहे उहो विंदुर बलोचिस्तान जो इलाइक़ो आहे ॾुखियो आहे हब खां जेकॾहिं तव्हां वेंदव त उतां तव्हांखे वरी का गाॾी 4 व्हील खणणी पवंदी जबल में हलो पर जेकॾहिं तव्हां वरी होॾो विंदुर खां फिरी ईंदव त वरी उतां बि साॻी पोज़ीशन आहे पर उहो पंधु परे आहे मां मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे तकरीरुनि में इहा ॻाल्हि ॿुधंदो मां पाण उहा खे ॾिसी आयुसि जेॾी महिल उते माई ससुई जे मज़ार ते पहुतासीं त उते सॼो मंज़र सम्झ में आयो त माई वीचारी जबल कीअं झाॻियो माई वीचारी पंधु कीअं कयो छो अचो त मां तोखे ॿुधायां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से अन्य बुलंद आवाज़ से सुभान अल्लाह फरमायो उन माई बेचारी जो निकाह चला पनहल सा जो सुभान अल्लाह उनखे उनजा भाइर ॿधी करे खणी विया उठनि ते खणी विया उहा माई राति जो सुती पई आहे सुबुह जो उथे त पुनल जो पेर कान थी लहे उहा पेरी उघाड़े उतां भॼी आहे जेॾी महिल इन विंदुर वारे इलाइक़े में पहुती आहे उते हुनखे हिकिड़े बकरार ॾिठो आहे ऐं बकरार ॾिसण सां हिकिड़ी कुंवार ॾिठी आहे ख़ूबसूरत औरत झंग में हुनखे मिली आहे हुन चयो त मूंखे अमड़ दुआ कई ॼण त तोखे झंग में ॻाढ़ी कुंवार वो पुनः औरत जे वेझो जेड़ी मल आयो आ उन औरत इन पराए मर्द के ॾिठो आ अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ जा हथ रखे वो मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला हिन बदुआ खां मूंखे बचाए जा मुंहिंजी लज रख जा ओ मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजे पुनल जी अमानत आहियां अल्लाह ताला उनजी दुआ के कबूल फरमायो जमीन फाटी वा औरत उन जमीन जे अंदर हली वई उनजी पोतीअ जो पल्लो बाहर रहिजी वियो ये जो अंदर जमीन बंद थी हजरत अब्दुल लतीफ भिटाई इरशाद फरमायो पाण फरमाइन था जदे कब्र जे अंदर वई उन में इंसान खे मुनकिर ऐं नकीर अचन था पाण फरमाइन था मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठा उबो उथी तन खां पुनल
पुछाई त अदा हिताई को ॾिठो असास बुधल जो आया पुछण जे लाइ पर हूअ छा पई करे हूअ समझे पई त हे आया हन पुनल जो को न्यापो खणी करे अची इज़राइल सुकी जागाई ससुई भई डोड़ा ए दलील त पुनल माण्हू मोकिलियो बेचारी समझे पई त माखे पुनल माण्हू मोकिलियो आहे हेॾो पुनल जेको आहे उहो पंहिंजो पाण भाइरनि खां छॾाए करे जेॾी महिल वापसि आयो आहे उन कबर जे मथां पहुतो आहे त पोती हुन सुञाती त हे मुंहिंजे लॼ जी पोती आहे अंदर आहे औरत हुन जबल जे अंदर आहे जबल केॾो ॾुखियो आहे अबा मथां वारी अची वञे त बि ॾुखी आहे उहा जबल जे अंदर औरत पई आहे जेॾी महिल पुनल मथां पुॻो त औरत खे कबर में ख़बर पइजी वई त पुनल पहुची चुको आहे मंजन लफ्ज़न ते गौर कजा मंजन लफ्ज़न ते गौर कजा औरत खे कबर मां अंदरां ख़बर पई आहे त मथां मुंहिंजो वर पहुची चुको आहे मुंहिंजो पुनल पहुची चुको आहे अंदरां सॾु करे हुनखे छा चई अल्लाह जे प्यारे वली हज़रत भिट जे घोट अब्दुल लतीफ़ भिटाई गुण ते इहे लफ़्ज़ पाण ॿुधा ऐं पाण उनखे नकुल फरमायो अंदरां उहा औरत चई पई पंहिंजे पुनल खे पुन्हू आ ओ पेही सोढ़ी भाए मन नहीं हिते बाग बहारिया ब्या मेवा मंझे उठो नूर नबी करीम जो छा सरहा सभे पोइ केच ख़बर वेई त पुन्हू ससुई गॾियो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अञा ज़ोर सां सुभान अल्लाह अंदरां औरत सद पई करे पंहिंजे मुड़स खे सॾु पई करे ज़ाहिर में मरी वई आहे ज़ाहिर में हली वई आहे कबर मथां बंदि थी पई आहे उन में थोरी सीर वा वरी उहा ज़मीन खुली आहे वरी अंदर पुनल हलियो वियो आहे वरी हूअ बंदि थी वई आहे अदा तो त हिन खे शेर सम्झो आहे तो त सम्झो आहे त इहा का आम ॻाल्हि आहे पर भिट जे घोट अब्दुल लतीफ़ भिटाई आहे तोखे पैगाम अता फरमायो आहे तोखे अक़ीदे जी ॻाल्हि कई आहे हज़रत अब्दुल लतीफ़ फरमाए थो त औरत छा पई चए पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त कबर जे मथां जेॾी महिल मुड़ुस पुॻो आहे त माईअ खे ख़बर पई आहे त मुड़ुस पुॻो आहे ओ अल्लाह जे वलियनि खे माइनि खां बि घटि भाइण वारा जेको सम्झी थो त अल्लाह जे वलियनि खे ख़बर कान थी पए जेकॾहिं ससुईअ खे पंहिंजे वर जी ख़बर पवे थी त हज़रत रोज़े वारे खे पंहिंजे मुरीदनि जी बि ख़बर पवंदी आहे त मुरीद आया आहे इन जो मतलब आहे त इन बागे वहाबी अल्लाह जे वलियन खे माईअ खां बि घटि सम्झो आहे जो माईअ खे त ख़बर पवे थी त मुंहिंजो मुड़ुस मथां बीठो आहे पहुतो आहे ऐं दुआ घुरे थी ज़मीन खुले थी ऐं हुन जी दुआ अल्लाह ताला क़बूल फरमाई आहे हिननि निभागनि अल्लाह जे वलियन खे माइन खां बि घटि सम्झो आहे पोइ पंहिंजा बि त आफ़ाल माइन खदड़नि खां वियल अथनि मुड़ुसनि जो त पासो कॾहिं ॾिठो ई कोन अथऊं पोइ सुन्नत जमायत वारा तोखे लख लख मुबारक जे मुड़ुस जे पाड़े में वेठो हां मुड़सन जे दामन में हथ अथई इंशाअल्लाह अल्लाह तुंहिंजा बेड़ा पार फरमाए अॻिते ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि हाणे चवे छा पई माई इन ते तोखे शेर ते ॻाल्हाइण थो चाहे क़ुरान हदीस तमाम आलिमनि खां ॿुधंदा हो मां फ़क़ीर को इहो शेर जी तर्जुमो ॿुधो तशरीह ॿुधो छा थो चवे अब्दुल लतीफ़ भिटाई मां चवां थो त क़ुरान पाक जो मक़ाम वॾो आहे हदीस पाक जो मक़ाम वॾो आहे जेके टौ टौ कंदा वरतंदा आहिनि न मुल्क में अल्लाह वारनि ते भौंकदा आहिनि केॾी महिल बिस्तरो मथां त केॾी महिल हेठां दर दर जा ठोका दर दर जा पिनियल माण्हू उहे पंहिंजी ज़ुबान सां अल्लाह वारनि ते भौंकदा वरतनि मां चवां थो त क़ुरान जो शान मथे आहे हदीस जो शान मथे आहे रुगो अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो रिसालो विच ते रखी वेहो जेकॾहिं फ़क़ीर सिकंदरी तोखे अहले सुन्नत जो अक़ीदो उन जे शेरनि मां साबित न करे ॾे त मूंखे चइजां बाबा अल्लाह जो वली तव्हां सां लाइ हुज्जत आहे या न आहे क़ुरान जो शान वॾो आहे हदीस जो शान वॾो आहे पर अल्लाह जे वली जा शेर त ॾिसो न इहो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे जेको सदिन खां हलंदो आयो हे डालडा जी पैदाइश त कल्ह जी आहे 100 साल बि कोन थियो आहे कि हिंदुस्तान में पैदा थिया त के कादियान में पैदा थिया असां जे मथां उहो ॻाल्हाए असां सां उहो ॻाल्हाए जंहिंजो कड़ो कड़े में कड़ो कड़े में कड़ो कड़े में कड़ो कड़े
में कड़ो कड़े में मिलियन हुजे मां फकीर सिकंदरी पंहिंजे पाण खां वठी करे वींदे रोज़े वारे खां वठी करे पीरान पीर खां वठी करे मोहम्मद अरबी घोट ताईं पंहिंजो सिलसिलो तोखे ॿुधाए सघां आहे कहे न मापे में ताकत कढी ॾेखारे मूंखे सिलसिलो पंहिंजो अरे तूं कंहिं वटि पढ़ी उहो कंहिं वटि पढ़ियो अॻिते हलंदो नेठ के खामे में किरी पियो कुटल माण्हू असां खां सवा असांजे बुज़ुर्गनि खां सवा अॻिते वधी कोन सघनि सिंध में ॿुधंदा आहियो न हाणे चवनि वथा सियासतदान छा छो था मल्हायो इहो तव्हां ॾिहाड़ा अचो इमामुल आरिफीन हज़रत रोज़े धणीअ जी दरगाह ते उते अची करे तव्हां हाज़िरी भरियो मां चवां थो त इहे ठकीअ वारा जुमला छॾ वोट पिनण जे लाइ ऐं माण्हुनि खे पंहिंजो करण जे लाइ तूं चवें थो त रोज़े वारे जे दर ते अचो मां सिकंदरी तोखे दावत थो ॾियां रोज़े वारे जे दर ते तवाणिया बि ईंदा हर को मसइलो कोन्हे पर मां चवां थो रोज़े वारे जो दर असुल में दॿो आहे मां तोखे दावत थो ॾियां रोज़े वारे जे दर ते बि अचो रोज़े वारे जो अक़ीदो इख्तियार कर त ख़बर तॾहिं पवे यो त वोट वठण लाइ माण्हुनि खे चवंदा था वतन ॿुधो हूंदो तव्हां भाउ भेण खे चवंदा बाबा अचो वरी तव्हां जहिड़ा नौजवान छा कंदा उहो क्लिप वठी हलो भेण फिलाणे खान फिलाणो जेके हाणे सूमरा बि सही सां सदाइनि बाबा फिलाणे सूमरे खान छा कयो आहे अची चवे थो त रोज़े वारे वाह 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 तारीफ़ थो करे असुल में हो खंड में तोखे ज़हर थो मिलाइजे हो चाहे थो त तूं हुन जे वेझो थिए ऐं पोइ वरी तोखे वल्लो ॾिए थो जो अक़ीदो ख़राब करे मां चाहियां थो त तूं भले तारीफ़ कर तूं माण्हुनि खे चओ तुंहिंजे चवण सां को माण्हू वधंदा रोज़े वारे जे दर ते हुई फैज़ जाम वा पर मां तो तोखे दावत ॾियां त तूं रोज़े वारे जे दर ते बि अच तक खे बि वठ अक़ीदे खे बि वठ जेको रोज़े वारे जे दर ते अक़ीदो बयान थिए थो सिकंदरी आलिम सबोरा बयान कथा या रसूल अल्लाह चवण वारनि जो वहाबियत छॾ अच सुन्नत जमायत में तॾहिं ख़बर पवंदी त तूं रोज़े वारे जो सचो मुरीद आहीं बाकी ये त सही हर को चवंदो हर को पाजे हक जो होको ॾींदो आहे हट जो होको ॾींदो आहे तो सिंध में बि तव्हां ॿुधंदा हूंदा वाह बि चवंदा असां रोज़े वारे जा मुरीद आ बापू मञींदव रोज़े वारे जा मुरीद आहिनि परेशान थी विया मां त पंहिंजी बरोज की मशीन पियो हलायां ख़बर नाहे छा थो ॻाल्हायां तव्हां परेशान थी विया मौलवी साहब हाणे तपी वियो बस 5 मिंट बचा त किर जा उन भत जी खुशबू अचणु शुरू थी वई गाल कया ना बाबा असल में जे मां इस्लाह न डॉक्टर सुई न हणे त बाकी के हणे डॉक्टर जो तो कम आहे न वो तो इंजेक्शन हणंदो टिकी फोटो ॾींदो उन जो कम आहे या त मनी ड्यूटी आहे मुंहिंजो मनसब आहे मां तव्हां खे ॿुधायां हरो तव्हां धोखे में न अचो तव्हां तवज्जो फरमायो तव्हां अर्ज़ तो इहो करणु चाहियां त असां खे क़ुरान जी वॾो मक़ाम आहे हदीस जो वॾो मक़ाम आहे पर अदा अल्लाह जे वलियनि जा फरमान साम्हूं रखो त ॻाल्हि चिटी पई आहे पधरी पई आहे त अक़ीदो कंहिंजो सचो आहे या रसूल अल्लाह चवण वारनि जो सचो आहे हाणे ॿुध हज़रत अब्दुल लतीफ़ छा फरमायो त औरत छा पई चई पुनियो पे हो समझो या खत्म थी दुनिया में मां हिन ले झार अकल भी पे हो समझो था जेके समझन था तो मथे गल नौजवानन के खबर ही काने हाल सुबह जो उथंदा बिस्मिल्लाह अमड़ियो असां पाण अला जो असां सुबह जो तुम कुरान खोलियो ये बेचारा अखी कोन था कोन नहीं आता आयो मोबाइल करियो अधु अख बंद पया वरी ॾिसंदो बटन ऐं इन मोबाइल कम अल्लाह ही छॾे मां ग़लत न थो चवां बाबा मां खिलाइण जी ॻाल्हि का मश्करी कान ना इन कम अल्लाह ही छॾे मां हैरान आहियां अब्बे दादे सुन्नी नस्ली खानदानी कचहरिन में लेण वारा सुबह जो फिलाने मौलवी ये पे चयो काथे ॿुधी बा नेट ते तोखे कहे केड़े छिते खाधो हो जो तू नेट ते नथे ॿुधींदो तू हेड़े कचहरिन में अच त सारंग फ़कीर नज़र करे तोखे रोज़े वारे सां मिलाए छॾे